अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां। उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जे ईंदड़ नए एपिसोड में तव्हां ॾिसंदा त नवाब खान लाला खे मारे मुंहिंजे भेण खे पाण तरफ़ करे ऐं पोइ मूंखे पंहिंजे साम्हूं झुकाइण थो चाहे। सिजावल खान मूसा खे इहो बि चवे थो त मुंहिंजो कंधु झुकण खां पहिरियां तूं नवाब खान जे क़ैद मां मुंहिंजी इज़त खे वापसि वठी अच, मतिलब त मुंहिंजे भेण खे मूं वटि वापसि वठी अच। मूसा नवाब खान सां इहो वाइदो थो करे त आउं तमामु जल्द तुंहिंजी भेण हाकमज़ादीअ खे नवाब खान जे क़ैद मां आज़ादु कराईंदसि। इहो मुंहिंजो तोसां मुड़साणो वाइदो आहे। नवाब खान जी घरवारी सिजावल जी भेण हाकमज़ादीअ जा कन भरींदो त सिजावल खान तोखे माराइण थो चाहे। नवाब खान जी घरवारी हाकमज़ादीअ खे इहो बि चए थी त नवाब खान तोखे बचाइण थो चाहे। आउं तोखे इहा सलाह ॾींदसि त तूं लाला सां शादी न कर, छो जो तूं लाला सां शादी कंदे त पोइ लाला बि मारियो वेंदो। मतिलब त सिजावल खान तोखे ऐं लाला खे ॿिन्हिनि खे मारे छॾींदो। नवाब खान हिकिड़े पासे लाला खे पंहिंजे घर में पनाह ॾिनो आहे ऐं ॿिए पासे वरी लाला जे पीउ जे मथां तशदुद कंदो आहे। मीर सिजावल खान खे इहो धमकी थो ॾे त तूं भले मूंखे नवाब खान जे घर जो कुतो सम्झी या नवाब खान जे घर जो चमचो सम्झी, पर मूंखे हिकु दफ़ो हितां आज़ादु थियण ॾे, पोइ आउं तव्हांखे ॿुधाईंदसि त मां केरु आहियां। दोस्तों, अॼु जे लाइ एतिरो। उम्मीद आहे त तव्हां सभिनी खे असांजो इहो अॼु जो नंढड़ो वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, तमामु जल्द मिलंदासीं हिकु नए वीडियो सां गॾु। तेसिताईं माशाअल्लाह।